अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हिन हफ़्ते जी मज़ागिरी सां गॾु हाज़िर आहियूं। अयाज़ गुल जो शेर आहे त यादगिरियूं संभाले रख कम ईंदई, ऐं असां चवंदा आहियूं त मज़ागिरियूं संभाले रख कम ॾींदई। सिंध हुकूमत तालीम खाते खां पोइ सिहत खाते में बि एमरजेंसी लागू करे छॾी आहे। इन सां अवाम खे कहिड़ा फ़ाइदा थींदा, इहो ॿुधाए रहियो आहे असांजो रिपोर्टर गुलू गिरनारी। नाज़रीन तव्हां ॾिसी रहिया ही जेकी अस्पताल आहे जंहिंमें एमरजेंसी लागू थी वई आहे ऐं हिते जेको आहे अस्पताल इंतिज़ामिया ही बोर्ड जो जेको हणी छॾियो आहे, नोटिस हणी छॾियो आहे त हिन में अस्पताल में दवाऊं मौजूदु आहिनि। अगरि तव्हां ईंदव त पोइ तव्हांजा लाश मिलंदो, लिहाज़ा चूंडियल नुमाइंदनि सां वञी राब्तो कयो। बहुकुम इंतिज़ामिया अस्पताल ही ॾिसी रहिया आहियो, डॉक्टर जेको सरेआम जेको आहे सो माण्हुनि खे मारे रहियो आहे। हिते जेके मरीज़ अचनि था उन्हनि जा लाश घरनि ताईं पहुचनि था। जीअं तव्हां उहो माण्हू ॾिठो 3 दफ़ा हिन वटि आयो त डॉक्टर कंहिं महबूबा सां फोन ते ॻाल्हाए रहियो हुयो। जॾहिं ही अस्पताल जी ॾिसो था त ही हालत लॻी पई आहे, मरीज़नि खे जेको आहे सो नोटिस जे लाइ लिखिया विया आहिनि त ही जेको आहे अस्पताल में न अचनि, जीअं हुननि जा लाश बंदि थींदी। बिल्कुलु तव्हां ॻाल्हायो, हिकिड़ो मिंट मरीज़ ॻाल्हायो, ही मरीज़ ॿाहिरि अचे, हिकिड़ो मिंट मरीज़ हिकिड़ो मिंट ॿाहिरि अचे, मरीज़ जेको वियो आहे हिकिड़ो मिंट चो था प्लीज़ प्लीज़ तव्हां हिकिड़ो मिंट हथु परे कर के रखो। ठीकु सही, तव्हां ॿुधायो तव्हां कीअं आहियो हिन वटि? साईं असां इलाज लाइ आयासीं, इलाज त न थियो, असांजे वालिद साहब मारे ॾिनो, लाश बि नथो मिले साईं जन असांखे। हाणे ही ॾिसो था, ही बेशरम जेको जंहिंजो नालो आहे जेको पाण खे सर्जन चढ़ाए थो ऐं ही माण्हुनि जा जेको लाश बि नथो ॾे। ॻाल्हायो छो थो यार? अॻे ॾींहुं हिन जे करे तव्हां मीडिया वारा मारा खाईंदा हुआ, हाणे अॻे ॾींहुं छोकिरी मारा खाधे हिन जे करे। जज़्बात तो तव्हां कीअं आहियो, तो कहिड़ो सबूत आहे तो लाश न नान कहिड़े कुर्थो ने छोकिरो कहिड़े लाश न नान 7 लाश मां राति कढिया आहिनि। लाश न लाश असांखे कहिड़े कम जा सही मूंखे भाॼी करे साईं हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, जॾहिं तव्हां वटि मरीज़ ई न आहे त तव्हां 7 लाश कीअं कढिया आहिनि सॼी राति? मूंखे सम्झ में नथो अचे। तूं कल्ह राति तूं मूंसां गॾु 7 बजे तूं मूंसां गॾु 5 मरीज़ हुया, तूं काएं 7:30 बजे तूं हले 2 मरीज़ पोइ आया, उहे बाक़ाइदा अधु कलाक में असां कमु तमामु थियो। ही ॾिसो जेके ज़िंदा माण्हू हिते अचनि था उन्हनि जा लाश उन्हनि जे माइटनि खे मिलनि था। ही उहा अस्पताल आहे जंहिंमें दवाऊं न आहिनि, जंहिंमें लिखियलु आहे त चूंडियनि नुमाइंदनि सां राब्तो कयो। ही चांहि त पियो मूंसां गॾु वियो मानी चांहि न पीड़ी आहे। डोंट टच मी, पाण खे डॉक्टर सम्झो था तव्हां जेके इंसाननि सां खेॾी रहिया आहिनि, इंसान जो जेको आहे सो लाशनि सां खेॾी रहिया आहिनि। नज़री ही तव्हांजे साम्हूं अची रहियो आहे बाबा। छा कहिड़ी शिकायत आहे? जेका तुंहिंजो लाश खणी विया आहिनि, असां लाश नथा ॾियूं, लाश असांजे कहिड़े कम जा आहिनि? मां वाज़े करे चुका असांजे कहिड़े कम जा लाश, असां भाॼी कंदासीं हुननि जी। हाणे 7 लाश कल्ह ॾिनो हिन माण्हू जो बि लाश मिले थो हाणे असांखे। नाज़रीन तव्हां ॾिठो त ज़िंदा माण्हू जेको हिनखे मिनतू करे रहियो हुयो त मुंहिंजे जेको आहे पीउ जो लाश नथो ॾे, अॼु मूंखे चए थो त 8 लाश हुनजो खण वञी। हे ॾिसो त ही कहिड़ी ग़लती आहे? हुनखे दिलि जो दौरो पइजी वियो, हुनखे दिलि जो दौरो पइजी वियो। जॾहिं पंहिंजे पीउ जे मथां ॿुधो त अटैक थी हुनखे नाज़रीन हिन हुन माण्हू खे मारियो आहे तो चंबा हणंदो, हुनखे वठी वियो आहे। तव्हांजे साम्हूं था कैमरा जी नज़र कूड़ न ॻाल्हाईंदी करे बि कैमरा तां रिवर्स करे ॾिसो। सही 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 नाज़रीन तव्हां ॾिसो मुंहिंजो पंहिंजो हथु वठी करे पंहिंजे गिटे ते चए थो त ही बाइकाट। कैमरामैन वहीद वड़े सां गॾु गुलू गिरनारी, सिविल अस्पताल जी। मां लाश खणी ही तव्हां ॾिसी रहिया आहियो, ही लाश थी वियो आहे जेको हिन अस्पताल में ही कारोबार हली रहियो आहे।
उस्ताद बुखारी चयो आहे त के मारे हलिया विया के पूरे हलिया विया ख़बर ई कान पई केर पंहिंजा हुआ केर पराया हुआ ऐं हिन अस्पताल में बि कुझु अहिड़ी हालत हुई ऐं हाणे ॾिसूं था त टिश्यूज़ में छा आहे। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम टिश्यूज़ में मां आहियां हिन प्रोग्राम जो होस्ट बसर कोसांग। जी नाज़रीन, कुझु टाइम खां जेको आहे सो सोशल मीडिया ते हिकु इशू जेको आहे सो साम्हूं अची रहियो हो, जंहिंमें हिकु जेको आहे सहाफ़ी औरत ते हिकु पुलिस वारे थप हई ऐं काफ़ी टाइम काफ़ी चैनलनि ते उहो हर शइ जेको आहे सो ॾेखारी वई। उहो त बाद में ठाह थियो, पाण में ठही विया, पर इन ई दौरान हू ॻाल्हि ख़तमु मस थी आहे त हिकु ॿी ॻाल्हि साम्हूं आई आहे, जंहिंमें हिकु पोलियो मुहिम दौरान पोलियो मुहिम जा फुड़ा पीअरण दौरान हिकु औरत के हिकु पुलिस वारे थप वहाए कढी, मतिलबु टड़काए कढी। उहो पुलिस वारो जेको हुनजी सिक्योरिटी मंझि ॾिनो वियो हुयो, बजाए हुनजी सिक्योरिटी करण जे बजाए उनखे तहफ़ुज़ ॾियण जे हुन पाण उनखे थप वहाए कढी। असांजो उन सां बि राब्तो थियो, पुलिस वारे बि पंहिंजो हिकु जवाबु हिकु ॿुधायो आहे त हुन छो थप वहाए कढी, पर साण गॾु असां सां लाइन ते उहा औरत बि मौजूदु आहे, उनखां पुछा कंदासीं त इहो मसइलो कीअं पेश आयो ऐं छो पेश आयो ऐं छाजे करे हुन थप बड़काए कढी। त जी मैडम, तव्हां सां इहो वाक़ियो कीअं पेश आयो, छो पेश आयो ऐं हुन छो थप वहाए कढी, छा वजूहात हुया असली? बस अदा छा ॿुधायो, जाने वञूं त असां पुड़ा या पुड़ा पीअण मायूं असांखे घर ॾे तुरंत त मोटाए थी छॾनि। मूं सोचियो त पहिरियां पुलियो या पुड़ा ये पुलिस वारे खे पीआरिया, ॾिसां त हुनखे कुझु थिए थो नथो थिए। पुलिस वारे जी मूंखे रहम आयो, मां हुनखे चयो त तूं कमज़ोर आहीं, तुंहिंजो मुंहुं सफ़ा इहो चुपड़ीअ जहिड़ो थी वियो आहे, तूं पुलियो या पुड़ा पी, ॾिसां तोखे कुझु थिए थो, तोखे तजुर्बो करे ॾेखारियां थी न माईअ खे तोखे कुझु नथो थिए त तव्हांजे ॿारनि खे छा थींदो। पुलिस वारे मुंहिंजो चवणु न वरितो, मां हुनखे चयो ॿ पुड़ा पी, रुगो ॿ ड्रॉप्स पी, कुझु न थींदो आहे, त मूं ॾेई ॻाल्हाए न पियो। मां हुनखे ॿ पुड़ा पीआरण जीअं कयमि, मूंखे चंबो अहिड़ी कढे। मैडम माफ़ कजो, असां उहो प्रोग्राम उहा क्लिप्स जेका असां पाण ॾिठी आहे, जंहिंमें असां इहो पाण ॾिसण वारनि सभिनी इहो फील कयो आहे त तव्हां हुनखे हरूभरू ॻिची में जेको आहे पइजो पिया ऐं बार बार तव्हां हुनजे बूथ खे वठो पिया। हुनजो अॻ में बूथ नंढो हुयो ऐं हुनखे तव्हां वधीक जेको बूथ ते ज़ोर ॾिनो आहे, हुनजो मौक़िफ़ हुयो चवण जो त हुनजी हड़ब में सूर हुयो ऐं घर में हुनखे नाश्तो ई कोन मिलियो, उन कुदरती ऐं घरवारी सां मुंहिंजो झगड़ो थियो ऐं बार बार तव्हां हुनखे चिपकाए पिया ऐं हुनजी हड़ब ॾुखाए पिया, त हुन चयो त मां तंग थी करे ज़लील थी करे हिकिड़ो भेरो मां हुनखे चयो बि सही त मुंहिंजी हड़ब में सूर आहे, मूंखे बूथ में थो न मूंखे छॾे ॾे, मूंखे छॾे ॾे, त उनजे बावजूदि वरी मूंखे बार बार हुन मुंहिंजे बूथ खे मतिलबु हथ पाया। मूंखे सम्झ में न आयो त इन छो हथ आया, छाजे लाइ छो न पई सम्झे, त छा मूंखे तव्हां हुनखे बार बार बूथ में छो ज़ोर ॾिनो, मतिलबु छो ॾंद भॻा? ज़ाहिर आहे पोलियो जा फुड़ा पीआरण जे लाइ असां माण्हू खे इहो वठी ॿार खे वठी पोलियो जा फुड़ा पीआरींदा आहियूं। मां हुनजे जीअं मुंहं खां वरितो त बिल्कुलु मुंहिंजे चपटीअ में अची वियो हुनजो मुंहुं। मां हुनखे चयो त ॿ फुड़ा रुगो पी, न पियो पीए। ॾिसो ॾिसो पोलिया जा फुड़ा असल में ॿारनि खे पीआरिया वेंदा आहिनि, तव्हां न वॾे पुलिस वारे खे जवान मतिलबु पोढ़ो ॿारनि बचनि जो पीउ हुनखे तव्हां कीअं पीआरिया? ऐं नंबर ॿी ॻाल्हि, हू कमज़ोर, अॻ में कमज़ोर वरी तव्हां पंहिंजो शेप बि अहिड़ो ठाहे करे निकिरो था, तव्हां पोलियो फुड़ा ॿारनि खे पीआरण निकिरो था, त कम से कम तव्हां फज़ीलत सां निकिरो था। पंहिंजे वार ॾिसो, ॼणो हिकिड़ो कुतो पलाल खेंडारियो आहे, उन अहिड़े हिसाब सां तव्हां पंहिंजा वार रखिया आहिनि, जंहिंमें ॿार पोलियो जा फुड़ा पीअंदा ठीकु त कोन थींदा, अलबत्ता ॿारनि जो हां फाटी सघे थो, ॿार डिॼी सघनि था, त तव्हां इहो कहिड़ो तरीक़ो रखियो आहे, तव्हां ॿारनि जो कहिड़ो स्टाइल रखियो आहे? इहो न ॾिसो बसर कोसांग साहब, पोलियो जा फुड़ा वॾनि खे बि पीआरिया वञनि था, तव्हां एयरपोर्ट ते वञो ॾिसो हुते वॾनि खे बि पोलियो जा फुड़ा पीआरनि था, पर जेकॾहिं मां फुड़ा पीआरिया हा पुलिस वारे खे त हुनखे छा थियो? मां हुनखे इहो बि चयो तुंहिंजे घर में माउ भेण न आहिनि, तूं नंढड़ा न पीता आहिनि पोलियो जा फुड़ा, हाणे पीअंदे छा थी पवंदो? ॾिसो तव्हां जेको कुझु चयो आहे, असां वटि उहा वीडियो क्लिप मौजूदु आहे, त असां आवाम खे उहो वीडियो क्लिप ॾेखारींदासीं, आवाम ॾिसी ॿुधाए त हिन में कसूर कंहिंजो आहे, हिन मैडम जो कसूर आहे जेका असां सां लाइन ते मौजूदु आहे उनजो कसूर आहे, या पुलिस वारे जो कसूर आहे? त ॾिसो नाज़रीन, हलूं था हुन क्लिप जी तरफ़। जी नाज़रीन, हाणे मां तव्हांखे ॾेखारियां थी उन माण्हूअ जो चेहरो जेको पोलियो जा ड्रॉप्स नथो पीए। ॾिसो ही मुंहुं ॾिसो हिनजो कहिड़ो थी वियो आहे, न हिनखे तव्हांखे पुलिस में भर्ती कंहिं करायो आहे, तव्हांखे मूंखे ॿुधायो न, पोलियो जा ड्रॉप्स नथो पीए। ॾिसो नाज़रीन, हाणे मुंहुं ॾेई ॻाल्हाए नथो, हिननि जो एटीट्यूड आहे, तव्हां ॾिसो हिननि माण्हुनि खे, ॾिसो नाज़रीन, ॾिसो ॾिसे पीए नथो हिकु जॻह ते, हिन पीए हाणे मुंहुं ॾे न, छा थो करे? ॻाल्हाए न हेॾे मुंहुं, ॻाल्हाए न पी। जी नाज़रीन, क्लिप्स तव्हां ॾिठी, इन क्लिप्स में वाज़िह तौरु नज़र अचे थो त हिन जेको मैडम तमामु घणो हुनखे चीचिलायो ऐं घणो हुनखे न पूरो बूथ खे। अच्छा, तव्हांखे बि माना पुलिस वारे सां हमदर्दी
रो न हिन टाइम कैमरा ऑन आहे कैमरा ऑन जॾहिं हूंदी आहे त असां हक़ सच ॻाल्हाईंदा आहियूं ऐं कैमरा बंदि थियण खां पोइ मुंहिंजूं पूरियूं हमदर्दियूं तव्हां सां आहिनि तव्हां मूंखे पंहिंजो प्लीज़ नंबर ॾेई छॾिजो ऐं इन खां पोइ तव्हां सां मुलाक़ात कयां गॾु चार्ज कयूं था या डिनर वग़ैरह बि कयूं था इन खां पोइ वरी कहिड़ी शादी वादी वारी ॻाल्हि हली त उहो बि कंदासीं इंशाअल्लाह त नाज़रीन असांजो प्रोग्राम पंहिंजी पुॼाणी ते पहुतो नेक्स्ट वीक वरी कंहिं नए टिशू सां गॾु हाज़िर थींदासीं असांखे ॾींदा इजाज़त अलाह नाज़रीन ॿाहिरीं मुल्कनि में बारिश थियण जे 5 मिंटनि खां पोइ पाणी गुम थी वेंदो आहे ऐं असांजे मुल्क में बारिश थियण जे 5 मिंट खां अॻु में बिजली गुम थी वेंदी आहे ऐं बारिश थियण खां पोइ रोड रस्ता बि गुम थी वेंदा आहिनि। अस्सलाम वालेकुम अल्लामा डॉक्टर ताहिरुल कादरी साहब पीटीआई की तरफ से मैं आपको सलाम पेश करता हूँ। वालेकुम अस्सलाम व रहमतुल्लाहि व बरकातहू। खान साहब, मैं सब कुछ कहने से पहले मैं तो पहले यही कहूंगा कि पहले स्क्रूटनी होगी, उसके बाद नेगोशिएशन होगी। अगर आप अपने जलसे में मुझे अपने धरने में बुलाना चाहते हैं तो लिहाजा दोषीज़ों को मना कर दो ताकि वो अपने डीजे जो है उस पे रक्स ना करें ताकि मुझे बुरा ना लगे कुछ। देखे अल्लामा साहब, इस बार जो मैं धरना देने जा रहा हूँ उसमें बड़ा ही मजा है। बहुत बड़ा बैंड आ रहा है, बहुत बड़े सिंगर्स हैं, अबरारुल हक है, सलमान अहमद है, जुनून है। खान साहब, मैं एक बात और बता देना चाहता हूँ, अगर हम कंटेनर के अंदर हो सकते हैं दोनों, अगर एक एक हाथ लगा ले झूमर का, अगर डांस का तो फिर वो हो सकता है, लेकिन सरेआम अगर मैं रक्स करूंगा तो ये अच्छा नहीं होगा। अच्छा कोई कवाल हो, मुझे अपने सेक्रेटरी ने बताया अगर कोई कवाल हो तो उस पे मैं अच्छा रक्स कर लूंगा। ये बात अपने तक रखिएगा, बाहर नहीं निकलनी चाहिए बात, क्योंकि हमें अहमियत पर थोड़ा असर पड़ता है। लेकिन मैं ये बात जरूर कहना चाहूंगा कि पहले स्क्रूटनी होगी, उसके बाद नेगोशिएशन होगी। देखे अल्लामा साहब, आपका हुक्म सर आंखों पर, लेकिन मैं आपको एक बात बताऊं, तब्दीली आई नहीं, तब्दीली आ गई है। आप खुद आ रहे हैं या नहीं आ रहे हैं, अगर आ रहे हैं तो किस फ्लाइट में आ रहे हैं, मैं आपके लिए गाड़ी भेजूंगा एयरपोर्ट पे। खान साहब, मैं आपको बता देना चाहता हूँ, इस बार मैं फ्लाइट पर नहीं आऊंगा, मैं कह चुका हूँ पहले भी। इस बार मैं साइकिल पर आऊंगा। पहले मैंने कहा था चिंची, लेकिन अब साइकिल पर आऊंगा, इसलिए शेख रशीद को मात देनी है ताकि वो ये ना समझे कि वो मोटरसाइकिल पर आया था और भागा भी मोटरसाइकिल पर। ठीक है अल्लामा डॉक्टर साहब, आपकी बड़ी मेहरबानी, मैं आपका इंतजार करूंगा और आपको बताऊं कि इस बार डीजे के जो 12 ट्रक पकड़े हैं उनको पता ही नहीं है बेवकूफों को। अब डीजे के ट्रक में स्पीकर नहीं थे, वो तो सिर्फ खाली खोखे थे। साउंड सिस्टम पहले ही पहुंच चुका है इस्लामाबाद। और खान साहब, एक बात मैं और बता देना चाहता हूँ कि ये जो स्पीकर है ये फटने का खतरा रहता है। पहले भी स्पीकर फटा था, शुक्र है स्पीकर ही फटा। और ये करंट भी आता है, जो ये बाइक्स होते हैं, मेरा पहले ये करंट लगा था और मेरा दांत को भी थोड़ा सा लगा था, तो ये ख्याल कीजिएगा कि इनमें करंट भी ना हो और ना स्पीकर फटे। पहले स्क्रूटनी होगी, फिर नेगोशिएशन होगा, उसके बाद होगा धरना। खान साहब, आपके साथ मेरा वादा रहा, मैं आपके साथ हूँ, आप धरना लगाओ, मैं भाग जाऊंगा। बड़ी मेहरबानी आपकी अल्लामा डॉक्टर साहब, बड़ी मेहरबानी। खुदा हाफिज। अब मुलाकात होगी इस्लामाबाद में। हिकु ॾाॾे पंहिंजे पोटे खे पंहिंजा कारनामा ॿुधाईंदे चयो त को दौर हूंदो हो, मां पंहिंजे खीसे में 2 रुपया खणी दुकान तां अटो घी चांवर सभु कुझु खणी ईंदो हुअसि। त उन ते पोटे मासूमियत सां चयो
ॾाढा हाणे इहा हरकत न कजांइ, हाणे दुकानुनि ते कैमरा लॻल हूंदी अथई। नाज़रीन, अवां तसवुर कयो जेकॾहिं न्यूज़कास्टर नकाब हणी न्यूज़ पढ़े त कीअं लॻंदो, अजीब लॻंदो न। ऐं असां वटि बि हिकु अहिड़ी ऑडिशन आहे जंहिंमें औरत नकाब पोश आहे। अचो त गॾिजी ॾिसूं था। हलो यार, न्यूज़ जी ऑडिशन वठूं। केरा हाणे न्यूज़ में नेक्स्ट केरा? सही छोकिरी आई अदा माया दुर खातून नालो छा अथई? दुर खातून नालो त अजीब आहे, नालो मटाइणो पवंदो। दुर खातून? अदी दुर्खातू भेण नालो सही न आहे, नालो ॿियो को जेको आहे रखिणो पवंदो तव्हांखे। घर में प्यार में नालो छा सॾींदा त? टोनी कुते नालो आहे सुठो लॻंदो नी यार। तव्हां ॿियो रखो भले तव्हां ॿियो कुते को तव्हांखे वणे नालो छो? यार असां छोकिरियुनि लाइ ऑडिशन चयोसीं त छोकिरियूं अचनि त माई आहे वॾी आहे। हर किस्म जी औरत ईंदी आहे। अदा कहिड़ी ॻाल्हि था कयो, मां अञा ॿार ई कोन था, यकीन कर मां हाणे ई शादी कया चई थो त वॾी आहे उमिरि जी। मां इहे निकाब लॻल आहे, मुंहुं ढकियल आहे, जेकॾहिं मां निकाब लाथो न वाह 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 कंदे पंहिंजे घर वञण विसरी वेंदो। बाबा निकाब त हाणे न हलंदो न, तव्हां निकाब त लायो न, तव्हां निकाब लायो पोइ पढ़ो। निकाब कीअं लाया? दामा हिजाब वारी दफ़ा मां यकीन करे 7 महीनो शादी किया न, मां पंहिंजी मुड़ुस खे मुंहुं न ॾेखारियो। काफ़ी मुंहिंजे पीउ खे कंप्लेन न कई, अम्मा खे कंप्लेन न कई त मुंहुं ई नथी ॾेखारे। ज़ाल मां चयो तुंहिंजी मर्ज़ी न खेड़ त न खेड़। यार हाणे उहो काथे डायरेक्टर न्यूज़ काथे पाण अची ऑडिशन वठे। साईं डायरेक्टर न्यूज़ लिफ्ट में फाथो पिया पूरे कलाक कॾहिं लिफ्ट हेठि थी वञे कॾहिं मथे थी वञे, काथे रुके थो लहे। अच्छा वाह, पोइ छा नालो ॿुधाए? दुर खातून? जी जी न्यूज़ पढ़ो, ॾिसो कीअं पढ़ंदा। हा अच्छा त ॾिसो दुर्खातू न अञा शरीफ़ा नालो रखो पंहिंजो। न उहो मुंहिंजी चाची जो नालो माराईंदसि, चेहरे में जहिड़ो कराईंदसि। नीलो रखो, नीलो नीलो। न न उहा मां पंहिंजी सौट आहे, उहा मुंहिंजी सौट। पढ़ो पढ़ो भला ऑडिशन नालो पढ़ो। पोइ खणी कटे छॾिजो ऑडिशन। हा हा पढ़ो न्यूज़ कीअं पढ़ंदा? पढ़ां थी। वज़ीर आला वॾे वज़ीर आला ऐलान कयो आहे। या वॾे वज़ीर चओ या वज़ीर आला चइबो? हा हा इहो हिकिड़ो ई कंदासीं। वज़ीर आला ऐलान कयो आहे त तरजी नुमाइश ऐं फायरिंग करण ते मुकमिल पाबंदी कई वेंदी। ऐं न ऐलान खां आवाज़ त सही अथसि, चेहरो त ज़ाहिर थिए। थोरो चेहरो ॾेखारियो भेण। न चेहरो बाबा आदि न हाणे चेहरो न ॾेखारियो। मां शादी खां पोइ मुंहुं ॾेखारण जा मूंखे हज़ार हिकु ॾे पियो, मां उन खे मुंहुं कोन ॾेखारियो। बाबा टीवी आहे न, रेडियो थोरो या तव्हांजो आवाज़ बि ईंदो रुगो, चेहरो बि त नज़र चेहरो अचे। ॾेखारियो भेण, टाइम कोन बाबा आहे। करे अलाह खे मञो, छो ग़रीब जी कढ पिया हो ॻाल्हि आहे, ख़बरूं ॿुध पियो न ॾिस पियो त न आहिनि। थोरो हेठि के भला हिते हाणे ऑनियर न कंदासीं, ये न्यूज़ तव्हांजी ऑडिशन आहे उहो ई। हाँ पापा इहो कीअं मूं त है तव्हां बस ओके आहियो न्यूज़ ऑडिशन लाइ? हाँ ओके वो आहियो? है बस है। थोरो हेठि कयो। तव्हां ओके आहियो? ठीकु आहे। या त ज़िद्द खाम खाम ना हिकिड़ो शरीफ़ जे असांखे तंग था कयो। हे बस है हाणे न हाणे ॾिसो न, तव्हांजी न्यूज़ ऑडिशन लाइ ओके आहियो, न्यूज़ एंकर आहियो तव्हां। इन खां वधीक छा भला हाणे हरू भरू पोल पधरा करणा? न न बस इहो थी बस थोरो हाणे चेहरो त ॾेखारियो न, ईअं कीअं? चेहरो छो ॾेखारे? अदा मूंखे छो तो ज़लील करे? थोरो चेहरो ॾेखारियो। बाबा सा चेहरो छा चेहरो ॾिसी कंदे छा? हे छा? अलाह लॻाई चाल तो उनने तू तो तोखे ज़ैफ़ां जो ज़रूरत आहे, मर्द न रखंदासीं। हेड़ो मां सोणी थी आयो मां त पोइ बि तो चई ईअं न करो। हाणे सही आहे छा आहे पोइ? हे से वो तो पहिरें जी ऑडिशन में जेको आयो न उहो हाणे ज़ैफ़ां रूप। पोइ हाणे ॾिस त हाणे सोणी थी पई मोर। हे ॾिस हाणे अञा ॿियो छा घुरिजई? ॿियो छा कयईं? अरे बाबा अहिड़ा मुंहं न खपनि असांखे न्यूज़। पोइ कहिड़ो मुंहुं घुरिजई? पोइ पंहिंजी चाचू मामियूं विहार। इहो कहिड़ो ॻाल्हि थो करे? तोखे मूंखे विहारणो? हाणे कढो ॿार खे सिक्योरिटी काढी वई। नेक्स्ट राणा सनाउल्ला चयो आहे त पीटीआई जो धरणो नाच गाने सां शुरू थींदो आहे ऐं गारिन ते ख़तम थींदो आहे। राणा सनाउल्ला साहब असांजे प्रोग्राम मज़ागिरी ॾिसो, मज़ा सां शुरू थींदो आहे ऐं गिरी ते ख़तम, जीअं अॼु जो ही गानो आहे। हाउस हुयो मां सम्झा पियो मुंहिंजो भागवा खुलियो विया आहिनि, सभु गम लही वैया ज़िंदगी ठही मां सीएम थियो मुनवर सलाहकार हो नवाब होम मिनिस्टर बणियो। अॼु राति मूं ख्वाब में आहे ॾिठो।
त प्रोटोकॉल हो अहिड़ो तेज़ीअ सां तरक़ियाती कम पे हलियो हेॾां फोन जे वॻी मुंहिंजी अख वई खुली छा त मंज़र हुयो अॼु राति मूं ख्वाब में आहे ॾिठो अॼु राति मूं ख्वाब में आहे ॾिठो इन ई सां गॾु हिन हफ़्ते जी मज़ागिरी थी ख़तम। ईंदड़ हफ़्ते वरी मिलंदासीं। तेसीं ताणी अल्लाह हाफ़िज़।